अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। असीं तव्हांखे सिंजोरे में ख़बर ॾींदा हलूं त सिकंदरिया ओरिएंटल कॉलेज गोठ सूमर फ़कीर हिंगोरो में तालीम सेमिनार थियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था सिंजोरे मां बाबर काछाई जी ही रिपोर्ट। सिकंदरिया ओरिएंटल कॉलेज सूमर फ़कीर हिंगोरो पारां तैलीम में वाधवी जे सिलसिले में तैलीमी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सियासी, समाजी, मज़हबी, अदबी, कारोबारी मुख़्तलिफ़ तबक़नि तोड़े तैलीमी माहिरनि तक़रीरूं कयूं। तक़रीब दौरान मुक़ररनि जो चवणु हुयो त तैलीम वक़्त जी अहम ज़रूरत आहे ऐं तैलीम ई इंसान खे इंसानियत सेखारे थी। उन मौक़े ते तैलीम मैदान में महिनत कंदड़ शागिर्दनि में एवॉर्ड पिणु ॾिना विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि खे बहितर कारकर्दगी करण ते पिणु एवॉर्ड ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररीन जो चवणु हुयो त मलाइकनि इंसान खे सजदो कयो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। सजदे करण जो सबब छा हुयो? अल्लाह से उनखे इल्म सां नवाज़ियो। यानी मलाइकनि अर्ज़ु रखियो, या अल्लाह तुंहिंजी तस्बीह, तुंहिंजो ज़िक्र, तुंहिंजो फ़िक्र त असां ई कयूं था, इंसान त वॾो फ़सादी आहे। त अल्लाह साईं फरमायो त मां उहो ॼाणा थो जेको तव्हां नथा ॼाणो। पुट खे पढ़ाईंदो त उन खे पढ़ाईंदो, पर न्याणी खे तैलीम ॾींदो त पूरे ख़ानदान खे तैलीम था ॾियो। त छटथणी रहमतुल्लाह अलैह बारहा चवंदा रहिया त पंहिंजे न्याणियुनि खे तैलीम ॾियारियो, पंहिंजे न्याणियुनि खे हक़ ॾियो, मिल्कियत जा हक़ ॾियो ऐं तैलीम जा हक़ ॾियो। वह शख्सियत, वह अज़ीम हस्ती, वह कायनात जी तख़लीक़ जी वजह हस्ती इक़रा सां पढ़ण पढ़ाइण जी हिदायत सां पंहिंजे पैगाम जी शुरुआत कनि था। मैं समझती हूँ कि वो तो बहुत बड़ा बदनसीब है। सिंध में तो तालीम को हासिल करना बहुत ही आसान हो गया है, लेकिन मैं समझती हूँ जो तालीम हासिल नहीं कर सका वो बहुत बड़ा बदनसीब है। लेकिन हमारे मुआशरे में आज भी ऐसे बदनसीब लोग बहुत मौजूद हैं, ख़ास तौर पर ख़वातीन को तालीम का मौका नहीं। नफ़ीस शख्सियत हुई, उन शख्सियत में वाह ॾाढी बहितरीन जेको महकान हूंदी त उहा माण्हू खे पंहिंजो ठाहींदो ऐं हमेशह उन जी जेको मोहबत जेको विराईंदो। तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियो जो तव्हां हिते आया आहियो। ऐं फ़क़ीर साईं अब्दुल हकीम रहमतुल्लाह अलैह जो वेझो रहियो आहियां, साथी बि रहियो आहियां। मुंहिंजा साईं ओ हितां जो हिन तरह जो तैलीम जे लिहाज़ सां प्रिंसिपल हो। या मूं ॿुधो आहे, तव्हां ॿुधो हूंदो त सिंध जी तालीम तबाह बर्बाद थी वई आहे। मूंखे अफ़सोस थिए थो जॾहिं मां 1948 में पढ़ंदो हुउसि 93 में, त मूंखे यादि आहे त बीटा बि सरायो हुउसि। Your time and time is not waiting for you. Please don't waste your time. Minute you are very in your education and please don't. हज़रत शाह मर्दान शाह, हज़रत सूमर फ़कीर हिंगोरो, जमायत उलमाए सिकंदरिया, पाक फ़ौज ऐं पाकिस्तान जे फ़लाह बहबूद लाइ इज्तिमाही दुआ घुरी वई ऐं लंगर पिणु तक़सीम कयो वियो। कैमरा टीम सां गॾु बाबर काछाई, अवामी न्यूज़, सिंजोरो।